अस्सलामुअलैकुम सिंध जी ताज़ातरीन मौसम सूरत संग तव्हां दोस्तनि जी ख़िदमत में हाज़िर। अॼु तारीख़ 26/6/2023। सिंध जी ताज़ातरीन मौसम सूरत मुताबिक़ अगरि ॾिसियो वञे त हिन वक़्तु सिंध जे अक्सर इलाइक़नि में मौसम साफ़ ऐं ख़ुश्क आहे। मानसून जो जेको शुरूआती बरसाती सिस्टम आहे जो कल्ह राति खां थरपारकर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में कुझु इलाइक़नि में जेको आहे सो वजूद सां गॾु बरसाति थी गुज़री। बाक़ी कुझु जेको आहे सो ओलह सिंध बलूचिस्तान जे ॿाहिरि इलाइक़नि में बि बरसाति जा जेको आहे सो इम्कान थी गुज़रिया, इतलात मिलिया त बरसाति थी चुकी। बाक़ी अॼु जे हवाले अगरि ॻाल्हि कयूं वञे त अॼु बि जेको आहे सो सिंध जे चंद मुख़्तलिफ़ हिसनि में बरसातनि जा इम्कान मौजूदु आहिनि गजगोड़ सां गॾु, जंहिंमें ख़ासि तौर अगरि ॾिसियो वञे त थरपारकर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में जेको आहे सो अॼु बरसाति जा सुठा इम्कान मौजूदु आहिनि। ऐं कुझु ओलह सिंध जे इलाइक़नि में शरदकोट, जैकमाबाद, कंदकोट, शिकारपुर, खैरपुर जे इलाइक़नि में बि गजगोड़ सां गॾु बरसाति जा चांस मौजूदु आहिनि। ऐं नूरियाबाद, खीसर, जबल वारे इलाइक़नि में बि ठही सघनि था। बाक़ी जेको आहे सो सुभाणे 27 जून खां जेको आहे सो बरसातनि में इज़ाफ़ो ईंदो, यानी सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बरसातनि जा इम्कान आहिनि, जंहिंमें ख़ासि तौर विचोली सिंध ऐं उत्तर सिंध जे इलाइक़नि में ऐं कुझु जेको आहे सो थरपारकर जे इलाइक़नि में बि बरसातनि जा इम्कान मौजूदु आहिनि। यादि रहे त हीउ सिस्टम जेको आहे सो ताक़तवर सिलसिलो त न आहे, बाक़ी हिकु कमज़ोर सिस्टम आहे जंहिंसां जेको आहे सो किथे हल्की किथे दरमियानी चंद इलाइक़नि में गजगोड़ सां गॾु सुठा इम्कान बरसातनि जा मौजूदु आहिनि। हीउ जेको सिलसिलो आहे सिस्टम 2 खां 4 ॾींहं ताईं सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में जारी रहंदो, जंहिंमां किथे बि शदीद या ख़तरनाक बरसातनि जा त इम्कान नज़र न पिया अचनि। बाक़ी जेको आहे सो हिन वक़्त जे मुताबिक़ सिंध जे ॾखिण सिंध जे इलाइक़नि में, जंहिंमें कराची, ठठा, बदीन, नवाबशाह, शाहदार, सागर जे इलाइक़नि में कॾहिं नॉर्मल त कॾहिं नॉर्मल खां घटि ॾखण जूं हवाऊं जारी रहंदा। बाक़ी उत्तर सिंध, जैकमाबाद, कशमीर, घोटी, नौशेरा, फिरोज़, लाड़काना, सखर जे इलाइक़नि में फ़िलहाल 2 खां 4 ॾींहं ताईं जेको आहे सो मौसम गरम रहंदो ऐं नॉर्मल खां घटि हवाऊं जारी रहंदा। हीअ हुई हिकु सिंध जी मौसमी तफ़सीली रिपोर्ट। वधीक मुंहिंजी दोस्तनि खे अर्ज़ु आहे त